अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां तमां आहियां ज़ाहिद अली थईम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में ख़ुशख़बरी आहे शहरयार अली ऐं शेरीना अली जे परस्तारनि जे लाइ। उहा ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायां थो। ॿुधाइण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी रिक्वेस्ट कंदुसि, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों, उहा ख़ुशख़बरी इहा आहे त शेरीना अली ऐं शहरयार अली जी हिकु ड्यूट में धमाल अची रही आहे। दोस्तों, तव्हां सोचे रहिया हूंदो त आख़िर ही कहिड़ी कंपनी में रिलीज़ कई वेंदी धमाल। दोस्तों, 2022 जो तोहफ़ो आहे। ही SR प्रोडक्शन में धमाल रिलीज़ कई वेंदी। तमामु बहितरीन ख़ूबसूरत आवाज़ में ही धमाल रिलीज़ कई वेंदी। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो।